अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु प्रोग्राम जी शख़्सियत में असांजा महिमान आहिनि जेका तो शहबाज़ अली मेमून साहिब। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त लाड़काणे खां सिटी खां मां जेको आहे तव्हांखे ख़बर ॾींदो हलां त असां हींअर जेको आहे त फूड डिपार्टमेंट लाड़काणे रीजन जी जेका मरकज़ी ऑफिस लाड़काणे में आहे उते मौजूदु आहियूं। फूड इंस्पेक्टर शहबाज़ अली मेमून साहिब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे कोशिशि कंदासीं नाज़रीन असां आवाज़ शेयर कंदासीं। ऐं नाज़रीन असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त अहिड़ी शख़्सियत खे आवाज़ आॾो आणे जंहिंजो को समाज में हिकु किरदारु हुजे। शहबाज़ अली मेमून के तारीफ़ जो मोहताज न आहे, ईअं हमेशह समाजी शख़्सियत में रहिया आहिनि। ऐं नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त तमामु जेको आहे बहितरीन ऐं सुठो किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु जेको आहे फूड डिपार्टमेंट लाड़काणे जी असां ऑफिस में जेको आहे मौजूदु आहियूं। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। अचूं पिया त हिन वक़्तु जेका बरसाति जेका गुज़िरियल जेका त महीननि खां रही सिंध जे अंदरि उन में तमामु जेको आहे फूड डिपार्टमेंट जो तमामु जेको आहे नुक़सानु थियो आहे। उन जे हवाले सां मौजूदु सूरत आबादगारनि जूं जेके सहूलियतूं आहिनि कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां ऐं कहिड़ियूं हिदायतूं आहिनि उन जे हवाले सां शहबाज़ अली मेमून साहिब असांजो महिमान आहे ऐं अवां जो मेज़बान आहे अब्दुल हफीज़ बलोच। अचो पिया ॻाल्हि जी तरफ़। सही अस्सलाम वालेकुम। शहबाज़ साहिब तव्हांखे मां सिंध मुंज मां न्यूज़ टीवी में लिखा बड़ी मेहरबानी से थैंक यू। शहबाज़ साहिब अचो पिया त हीउ जेको मींहुं बरसाति मां सिंध जे अंदरि जेको 200 साल जी तारीख़ में मां सिंध अहिड़ो को बि ज़िलज़िलो जी बरसाति न आई आहे ऐं कीअं सम्झो पिया त जहां जी डिपार्टमेंट में छा नुक़सानु थियो आहे। जेका कणिक ॾिसूं पिया कणिक जो पातो मां बरसाति ये कुदरती वबाई तव्हांखे ख़बर ई जेको सैलाब हुयो उन में नुक़सानु थियो आहे काफ़ी सारो। पर असांजे फूड डिपार्टमेंट जेके बि अमलदार आहिनि, असांजा बाला ऑफिसर आहिनि, असांजो सेक्रेटरी साहिबु आहे, डायरेक्टर साहिबु आहे, असांजो TFC साहिबु हुयो जेको पहिरियों वशनदास साहिबु, उहो असांजो DD करीमुल्लाह सुनो साहिबु लाड़काणा। उन्हनि जी काविशुनि सां महिनतुनि सां असां अलहमदिल्ला पंहिंजी भरपूर कोशिशि करे तक़रीबन स्टाक असां बचायो आहे। बाक़ी हाणे कुदरती वबा जेको ख़राबु थियो आहे उहो जीअं डिस्पैच थिए थी ख़बर पए थी केतिरो आहे नुक़सानु थियो आहे। हिन में को शक न आहे। हिते त कणिक जानियुनि जो, माल जो, इंसान जो, हर हिकु शइ जो नुक़सानु थियो आहे। इंशाअल्लाह असांजी कोशिशि वधि में वधि आहे त पंहिंजी गवर्नमेंट जे स्टाक खे सेफ कयूं, बचायूं। बाक़ी जेकी शइ ख़राबु आहे उन सूरत हाल आहे, हालात में बहितरी थी। शहबाज़ साहिब कीअं सम्झो पिया त हिन वक़्तु जेका आबादगारनि जे ॿिज जे हवाले सां सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे ऐलान बि थियो आहे त ॿिज जेको आहे आबादगारनि खे ॾिनो वेंदो, उन जे हवाले सां अञा छा गुज़ारे साईं असांजे डिपार्टमेंट जे हिसाब सां सिंध गवर्नमेंट जे तवसुस सां उन्हनि जो इहो ई आहे त आबादगारनि लाइ तमामु ई सुठो पैकेज आहे ऐं कोशिशि हूंदी असां जे थ्रू अगरि आबादगारनि खे मिलंदो त इनशाअल्लाह डिलीवर कंदासीं। अदरवाइज़ गवर्नमेंट रेवेन्यू खे कंहिंखे बि करे थी त इनशाअल्लाह असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं फूड डिपार्टमेंट इनशाअल्लाह सरकार कंदो आबादगारनि सां ऐं जेके बि हिन तकलीफ़ में आयल आहिनि माण्हू उन्हनि जे लाइ असांजी कोशिशि भरपूर थी। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढी शॉर्ट ब्रेक असां वेलकम बैक। नाज़रीन असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि अॼु जी शख़्सियत में जेको आहे त शहबाज़ अली मेमून जो जेको आहे त फूड जेको आहे त इंस्पेक्टर आहिनि। हिन वक़्तु फूड डिपार्टमेंट लाड़काणे जी जेका ऑफिस आहे मरकज़ी उते असांजी इहा ॻाल्हि ॿोल जेको आहे सिंध मुंहिंजी न्यूज़ TV अवां जी तरफ़ां हले पई। ऐं ॾिसो पिया नाज़रीन सिंध जे अंदरि जेको आहे त तमामु जेको आहे बरसाति जे दौरान तमामु जेको आहे वॾो नुक़सानु थियो आहे ऐं ख़ासि करे मां ॿुधाईंदो आहियां त खमर शहदादकोट ऐं लाड़काणे रीजन में तमामु वॾो जेको आहे नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु ॻाल्हि जे तरफ़ां अचो पिया शहबाज़ अली मेमून साहिब असांजो गेस्ट आहे। शहबाज़ साहिब कीअं सम्झो पिया हिन वक़्तु जेका सिंध जी जेका सूरत हाल आहे मां सम्झां थो त हिन वक़्तु जेको आबादगार हारी आहे उहो परेशानी जो शिकार आहे ऐं हिन वक़्तु जेका ॿिज जी जेका पोखाई आहे कणिक जी उहा बि मां सम्झां थो शुरू आहे। कीअं पिया सम्झो कहिड़ी सहूलियतूं हिन वक़्तु सम्झ में मौजूदु आहिनि? साईं सहूलियतूं असां वटि मौजूदु आहिनि पर कुझु शयुनि जी कमी आहे। सिंध गवर्नमेंट
पंहिंजे तरफ़ों हर हिकु कोशिशि करे रही आहे ऐं असांजे इदारे सां कंसर्न जेकी शयूं उहे असांजो इदारो कमु करे रहियो आहे फूड डिपार्टमेंट, जंहिंमें असांजो मोहतरम जनाब जेको असांजो मिनिस्टर साहिबु आहे उहे तमामु घणी पंहिंजी कोशिशुनि सां जिथे स्टॉल लॻल आहिनि मिलर्स जे ॿाहिरों चकियुनि जे ॿाहिरों पंहिंजे जेको असांजी गवर्नमेंट जे रेट हिसाब सां अटो सस्ते जा उहे असां हलायूं पिया। उन खां अलावा मज़ीद जेकी बि सहूलियतूं असां आवाम खे फ़राहम कयूं था पिया ऐं अॻिते बि असांजी कोशिशि आहे त बहितर थिए। ऐं ॿिज पाण जेके तव्हां चओ था ॿिज जी ॻाल्हि था कयूं उनजे लाइ गवर्नमेंट अफ़सर जेकी बि असांजी इंस्ट्रक्शन ॾींदी इनशाला असां उनखे पूरा कंदासीं। असांजी ई उमेद आहे। नागरिक शाहबाज़ अली मेमोरियल फूड इंस्पेक्टर लाड़काना फूड डिपार्टमेंट के हवाले से मां तव्हांखे अपडेट कंदो रहां त उन जेको आहे सिंध भुजिया पानी टीम जी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन जेका त पंहिंजो डिलीवरी बि कयो आहे त जेकॾहिं असांखे जेको बि हुकुम सिंध हुकूमत खां मिलियो त इनशाला उन शयुनि ते असां जेको आहे त ताक़ीद करे उहे शयूं जेको आहे इनशाला जेको आहे आबाद खान हारनि जे हवाले कंदासीं। अञा बि तव्हांखे ॿुधाईंदो आहे त अटे जे हवाले सां जेको अटे जो बोरानो बिल्कुलु ख़तमु आहे। अटे जा जेके मिलियूं आहिनि उन मिलियुनि ते जेको आहे शहबाज़ अली मेमूर साहब जी ॻाल्हि आहे त असां उन्हनि ते बि ज़ोर भरियो त अटो जेको आहे सस्ते रेट ते ॾिनो वञे त जीअं शहरनि खे हितां जे माण्हुनि खे का बि तकलीफ़ न थिए। नाज़रीन प्रोग्राम अॼु सिलसिले में असांजा महिमान हुया फूड इंस्पेक्टर शहबाज़ अली मेमूर, असांजे सिंध मुंहिंजी मां न्यूज़ टीवी असांजा महिमान उनजी जेका ॻाल्हि ॿोली हुई कोशिशि कई आहे असां आवाज़ ॾाढो शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ जेको आहे कैमरामैन अली मोहम्मद सां गॾु अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। सिर्फ़ सलामत साथ सलामत।